नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त आलमी वबा करार ॾिनल कोरोना वायरस सबबि मुतासिर माण्हुनि जो अंग पूरी दुनिया में 12,72,953 थी वियो। कोरोना वायरस दुनिया जे 205 मुल्कनि ताईं पखिड़िजी चुको आहे। ताज़ो मिलंदड़ अंगनि अखरनि मूजिबि कोरोना वायरस सबबि हींअर ताईं 70,172 माण्हू थी विया आहिनि। रिपोर्ट मूजिबि सॼी दुनिया में 2,62,331 माण्हू अहिड़ा बि आहिनि जंहिंजी मोज़े वायरस खे शिकस्त ॾिनी आहे। आलमी ज़रियनि मूजिबि कोरोना मुतासिरनि जो सभ खां वॾो अंग अमेरिका में ही रिपोर्ट थियो आहे, जिते मुतासिर माण्हुनि जो अंग 3,36,637 ताईं पहुची वियो। कोरोना वायरस सबबि 9,616 अमेरिका में माण्हू फोत थी चुका आहिनि। कोरोना वायरस सबबि अमेरिका में थींदड़ तबाही जो अंदाज़ हिन ॻाल्हि में लॻाए सघिजे थो त सिर्फ़ु हिकु ॾींहुं में 839 माण्हुनि जूं फोतगियूं रिकॉर्ड कयूं वियूं। न्यूयॉर्क में वेंटिलेटर जी खोट सबबि चीन में 3,000 वेंटिलेटर ख़रीद करण जो फ़ैसिलो कयो वियो। सदर ट्रंप शहरियुनि खे मास्क पाइण जी हिदायत करे छॾी, जॾहिं त न्यूयॉर्क खे बि आफ़त सटायल करार ॾेई चुको आहे। दुनिया में हींअर ताईं सभिनी खां वधीक फोतगियूं इटली में रिकॉर्ड कयूं आहिनि, जेके 15,877 थी चुकियूं आहिनि। कोरोना वायरस सबबि हींअर ताईं इटली में 1,28,948 माण्हू मुतासिर थी चुका आहिनि। स्पेन में कोरोना वायरस सबबि फोत थींदड़नि जो अंग 12,641 थी चुको आहे, जॾहिं त गॾियल तौर ते 1,31,646 माण्हू मुतासिर आहिनि। फ्रांस में बि कोरोना वायरस जी वबा तेज़ी सां पखिड़िजी रही आहे। हींअर ताईं फ्रांस में फोतियुनि जो अंग 8,000 खां मथे थी वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।